पाकिस्तानी फ़ौज जे नए सरबराह जी मुक़ररी बहस जो मौज़ू आख़िर छो बणियल आहे। मौजूदा आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे रिटायरमेंट में अञा वक़्तु आहे, पर उन खां अॻु ई नए सरबराह जी मुक़ररी ते सियासतदान दिल खोले राय जो इज़हार करे रहिया आहिनि। तो पाकिस्तान की अफवाज का सरबराह अगर फौज अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान अगस्त 2019 में जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद कई हुई। याद रहे तो जनरल बाजवा नवंबर 2016 में फ़ौज जी कमान संभाली हुई। खेसि उन वक़्त जे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ फ़ौज जी सरबराही लाइ मुक़ररु कयो हो। वाज़े रहे जॾहिं जनरल बाजवा जे मुलाज़मत वारे मुद्दे में वाद थी हुई तो उन वक़्तु 20 सीनियर ऑफिसर मनसब जे इंतज़ार में हुआ, जिन मां 16 रिटायर थी चुका आहिनि ऐं बचियल 4 सीनियर ऑफिसर बि बाजवा खां अॻु ई रिटायर थी वेंदा। मौजूदा हुकूमत इहो तासुर ॾियण जी कोशिशि करे रही आहे त जनरल बाजवा जे रिटायरमेंट खां अॻु ई आम चूंडूं करण जी कोशिशि कई वेंदी। बचा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ मूजिबि आर्मी चीफ जी मुक़ररी वारो मामिलो इमरान हुकूमत जी तब्दीली जो सबबु बणियो हो। जेकॾहिं नए आर्मी चीफ जी मुक़ररीअ लाइ जनरल फैज़ अमीन जो नालो लिस्ट में आयो त गौर ज़रूर थींदो। जॾहिं मरियम नवाज़ खां जनरल फैज़ अमीन जो नालो खणी सवाल कयो वियो त हुन जवाबु ॾिनो त फ़ौज लाइ बहितर आहे त नओं आर्मी चीफ अहिड़े लाइ बेदाग हुजे। तो पाकिस्तान की अफवाज का सरबराह एक ऐसे इंसान को होना चाहिए जो हर किस्म के तनकीद से, शक व शुबा से, एक रेपुटेशन जो है इसकी वो फ्लॉलेस होनी चाहिए। ये पाकिस्तान के अवाम के लिए भी अच्छा है, 22 करोड़ के मुल्क के लिए भी अच्छा है, और ये अफवाज पाकिस्तान के लिए भी अच्छा है कि कोई अहल शख्स, कोई ऐसा शख्स जिसके ऊपर कोई दाग ना हो, वो अफवाज पाकिस्तान का सरबराह बने ताकि अफवाज पाकिस्तान को लोग सलूट करें। आसिफ ज़रदारी जी गुज़िरियल ॾींहुं कयल प्रेस कॉन्फ्रेंस मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू जनरल फैज़ अमीन बाबति कहिड़ी राय रखे थो। फैज़ अमीन तो बेचारा खुडी लाइन है। ॿिए पासे सियासतदाननि जे अहिड़े बयाननि बाद पाक फ़ौज जे तर्जमान खे बि मैदान ते अचिणो पियो आहे। DG ISPR मूजिबि कोर कमांडर पेशावर जनरल फैज़ अमीन बाबति सियासतदाननि जे बयाननि ते फ़ौज खे ॻणती आहे। सियासी पार्टियों से ये दरख्वास्त है कि फ़ौज को सियासत में मत घसीटें।